रुसी एलाज क्या हल्को एडो समझो थी शा बेडो रुसी एलाज क्या हल्को एडो समझो थी शा मेड़ियों करे लंघ जिया चा हल्को एडो समझो थी शा बेडो रुसी एलाज क्या हल्को एडो समझो थी शा मेड़ियों करे लंघ जिया चा हल्को एडो समझो थी शा बेडो रुसी एलाज क्या हल्को एडो समझो थी शा हकते हो जी है अच्छा एलाज छा पेरे पवा हकते हो जी है अच्छा एलाज छा पेरे पवा गलते करी थो किया न चवा हल्को एडो समझो थी शा मेड़ियों करे लंघ जिया चा हल्को एडो समझो थी शा बेडो रुसी एलाज क्या हल्को एडो समझो थी शा हल्को एडो समझो थी शा गाल्हे असूल जी आहे मिठा कंहिंखां भी पुछ चाहे मिठा गाल्हे असूल जी आहे मिठा कंहिंखां भी पुछ चाहे मिठा ॾोहो हुजे त ॾंडु ॾियां हल्को एडो समझो थी शा मेड़ियों करे लंघ जिया चा हल्को एडो समझो थी शा बेडो रुसी एलाज क्या हल्को एडो समझो थी शा हल्को एडो समझो थी शा रे सुचवे चांडियो मदद कोन ॾिठो मुंहिंजो थी ज़िद रे सुचवे चांडियो मदद कोन ॾिठो मुंहिंजो थी ज़िद तुंहिंजे अची दर ते किरां हल्को एडो समझो थी शा मेड़ियों करे लंघ जिया चा हल्को एडो समझो थी शा बेडो रुसी एलाज क्या हल्को एडो समझो थी शा हल्को